जामशोरो इंस्टीट्यूट ऑफ सिंधेलाइजी सिंध यूनिवर्सिटी जामशोरे तरफ़ां इल्मी अदबी किताबनि ते एवॉर्ड ऐं नामवर कहाणीकार शौकत हुसैन शोरे जी तरतीब ॾिनल सिंधी कहाणियुनि जी यादगार इंथालाजी 100 सालनि जी चूंड सिंधी कहाणियूं भाङूं पहिरियों जी मुहूर्ती तक़रीब सिंधेलाइजीअ जे पीर असामुद्दीन राशिदी ऑडिटोरियम में थी गुज़री, जंहिं जी सदारत नामवर कहाणीकार शौकत हुसैन शोरे कई, जॾहिं त ख़ासि महिमान सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो चेयरमैन डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण हो। तक़रीब जे एज़ाज़ी महिमाननि में नामियारा कहाणीकार अदीब ऐं लेखक मदद अली सिंधी, रसूल मेमण ऐं इनाम शेख शामिल हुआ। हिन तक़रीब में मुक़ररनि इंस्टीट्यूट ऑफ सिंधेलाइजीअ जे डायरेक्टर डॉक्टर इसाक समेजे, अब्दुल गफ़ूर मेमण, रसूल मेमण, इनाम शेख ऐं ॿियनि पंहिंजे खिताब में कहाणीकार शौकत हुसैन शोरे खे सिंध जो बहितरीन कहाणीकार करार ॾिनो। उन मौक़े ते सिंधेलाइजीअ जे डायरेक्टर इसाक समेजो, इनाम शेख, रसूल मेमण ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शौकत शोरे हिकु सदीअ जी कहाणियुनि जी चूंड करे वॾो कमु कयो आहे। बुनियादी तरह सिंधेलाइजी जो कमु ई आर्ट, कल्चर, हिस्ट्री, आर्कियोलॉजी ऐं फ़न जे मुख़्तलिफ़ शोबनि खे सहेड़णु, उन्हनि खे महफ़ूज़ करणु, उन्हनि खे उत्साहणु, उन्हनि खे दुनिया में पेश करणु, इहो रहियो आहे ऐं उनजो बुनियादी थीम इहो आहे। त हीउ जेको असां कमु शुरू कयो आहे, हीउ बेसिकली महताब राशिदी साहिबा जे दौर में सिंधेलाइजी अवॉर्ड ॾींदी हुई ऐं उहे अवॉर्ड एॾे वॾे हिकिड़े शान मान ऐं इज़त जी निगाह सां ॾिठा वेंदा जो अमर जलील जहिड़ो वॾो माण्हू बचते पंहिंजे कहाणियुनि किताब ते लिखंदो आहे त सिंधेलाइजी अवॉर्ड याफ़्ता। त इहा सिट पढ़ी मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु थियो त सिंधेलाइजी खे बेसिकली इहो कमु इन करे बि करणु खपे छाकाणि त सिंधेलाइजीअ जो हिकिड़ो वक़ार ऐं हिकिड़ो एतिराम सिंधी सोसाइटी में राइटर में जेको मौजूदु आहे उन जी बहाली थींदी, उहो वापसि ईंदी। त हिननि अवॉर्डनि वसीले असां जेको 30 सालनि खां पोइ असां ॾेई रहिया आहियूं ऐं मूंखे उमेदु आहे त हाणे इहे कॾहिं बंदि कोन थींदा, हर साल मिलंदा रहंदा। हिननि वसीले असां सिंधी समाज में अदब खे, इल्म खे, ॿोलीअ खे इनकरेज करण जे लाइ मुहक़क़नि खे असां उत्साहण जे ख़्याल खां इहे अवॉर्ड शुरू कया आहिनि ऐं मूंखे ख़ुशी आहे त जेके असांजा पहिरियां अवॉर्ड आहिनि उहे सिंधी जे नामवर लेखकनि ऐं जिन वॾे हिकिड़े पोरे ऐं महिनत सां कमु कयो आहे मुख़्तलिफ़ शोबनि में, कहाणीअ में, नावल में ऐं ॿोलीअ ते ऐं तारीख़ ते, त उन्हनि खे मिलिया आहिनि प्योर मेरिट त मिलिया आहिनि। उन में सिंधेलाइजी कंहिं बि जज ऐं कंहिं बि पंहिंजो राइटर खे उन्हनि जे विच में को बि उनजी वाक़फ़ियत न कराई, ॿुधायो न त इहो प्रोसेस कीअं पियो हले ऐं जॾहिं नतीजा आया त असांखे ख़ुशी थी त हिकिड़नि लाइक़ माण्हुनि खे अवॉर्ड मिलिया। गॾोगॾु जेको शौकत शोरे साहिब जी जेका एंथोलॉजी सिंधेलाइजी छपाई आहे उहा हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे, हिकिड़ो दस्तावेज़ आहे तमामु वॾो सिंधी कहाणीअ जो। घटि में घटि गुज़िरियल जेका हिकु सदी आहे सिंधी कहाणी जी, जेकॾहिं उनखे सम्झणो आहे, उनजे सफ़र खे, उन में थियल फ़न जे तजुर्बनि खे, उन में मुख़्तलिफ़ डिक्शन्स खे, राइटर्स जे ॿोलीअ में कयल नवनि हिकिड़नि तजुर्बनि खे, त मां सम्झां थो हीउ हिकिड़ो अहम दस्तावेज़ आहे जंहिं वसीले असां न फ़क़ति पंहिंजे माज़ीअ खे सम्झी सघूं था पर पंहिंजे ईंदड़ नसुल खे बि पंहिंजे हिन सॼे तख़लीक़ी सफ़र खां आगाही ॾेई सघूं था। तो अदबी इदारनि जो बुनियादी कमु आहे अदब जो वाधारो, फ़रोग़ ऐं अदब जी सहायता। हाणे उहा उन सहायता जो हिकिड़ो ओञाण इहो आहे त जेके अदब तख़लीक़ कनि था, जेके लिखणियूं लिखनि था, जेके पंहिंजो पोरियो इल्मी अदबी पोरियो कनि था, उन्हनि जे थियल कोशिशुनि खे हिकु त इंट्रोड्यूस करायो वञे, ॿियो उन्हनि जो क़दुरु करे हिमत अफ़ज़ाई कई वञे त जीअं उहे पंहिंजे इन पोरे जे बुनियाद ते न सिर्फ़ु पंहिंजो मक़ाम समाज में ठाहिनि पर उन सां गॾोगॾु समाज खे बि बहितर रुख में अॻिते वधाइण में पंहिंजो किरदारु अदा कनि। त हीउ जेको सिंधेलाइजी ऐं लैंग्वेज अथॉरिटी या ॿियनि इदारनि इहो सिलसिलो शुरू कयो आहे सिंधी अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि खे हिमथाइणु, उन्हनि जे लेखकनि खे अवॉर्ड ॾियणु, उन्हनि खे इनकरेज करणु। इन सां मां सम्झां थो त न सिर्फ़ु जेके इस्टेब्लिश्ड अदीब आहिनि, नाले वारा अदीब आहिनि, उन्हनि जी जो जेको लाॻापो आहे तख़लीक़ी अदब सां बरक़रार रहंदो, पर जेके नई टही आहे, नवां नसुल आहिनि, उन्हनि जे लाइ बि उत्साह जो हिकिड़ो रस्तो पैदा थींदो ऐं उहे बि इन्हनि क़िस्म जे इल्मी पोरे में दिलचस्पी वठंदा। तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे अदा जो अदीबनि जी अहिड़े नमूने सां हौसला अफ़ज़ाई कई वञे थी, छो जो अदब खे असां वटि हर फील्ड में पोइते रखियो थो पियो वञे। सो अहिड़नि इदारनि खे सिंधोलॉजी जीअं इदारो आहे सिंध जो, इन्हनि खे हिकिड़ो पंहिंजो चई थो सघिजे त इन्हनि जेके पंहिंजो एफर्ट्स वरिता आहिनि उहे एफर्ट्स जे करे सिंधी अदब खे फ़ाइदो थींदो ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं असांजा सिंधी अदीब वधीक बहितर नमूने सां लिखी सघंदा। साईं आउं सम्झां थो त सिंधोलॉजी खे मुबारकबाद पेश कंदुसि ख़ासि तरह डॉक्टर साक समेजे ऐं शौकत हुसैन शोरे खे
शौकत सिंह शौरे किताब जो तरतीब ॾिनो ऐं साख समय जे सिंधाल जी तरफ़ां इहो शाया कयो आहे। इहा रवायत अदबी इदारनि खे विझणु खपे, अदबी बोर्ड खे आणणु खपे, ॿियनि खे बि आणणु खपे, लैंग्वेज अथॉरिटी वारनि खे इहो कमु करणु खपे त एंथोलॉजीज़ जेका आहिनि से तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि अदब जे सुञाणप लाइ, अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि लाइ, न फ़क़ति कहाणियुनि जी पर उन दौर जे मज़मून, उन जी शाइरी इहे अचणु खपनि। ऐं आउं सचपच त पुरुमीद आहियां त इहो सिलसिलो अॻिते हलंदो रहंदो। हिन में तव्हां ॾिसंदो त हीअ किताब में एॾियूं उन दौर जूं पहिरीं कहाणी 1914 जी लालचंद अमरनेमल जी ॾिनी वई आहे, जेका कहाणी न आहे पर 1898 जे हिकिड़े सियासी तहरीक जो डॉक्यूमेंट आहे। आउं सम्झां थो इहा सुठी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो त पहिरियां त जेको एवॉर्ड तक़रीब थी आहे अॼु, उहा हिकिड़ो तमामु घणो सुठो सवण आहे। 30 सालनि खां पोइ, 3 ॾहाकनि खां पोइ ही एवॉर्ड तक़रीब थी आहे। एवॉर्ड यकीनन हिकिड़ो हिमत अफ़ज़ाई जो ज़रियो थियनि था पिया, लेखकनि लाइ वधीक उत्साह पैदा थिए थो त वधीक उहो लिखनि ऐं बहितर खां बहितर लिखनि ऐं इन कॉम्पिटिशन में अचनि। ऐं मां सम्झां थो इन हवाले सां असां इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी खे ऐं उनजे डायरेक्टर डॉक्टर इसाक समेजे खे मुबारकबाद ॾींदासीं। ख़ुशकिस्मती सां मूंखे बि हिकिड़ो एवॉर्ड इन सिलसिले में मिलियो आहे। मुंहिंजी किताब शाह लतीफ़ जे शाइरी जो समाजी कारज तहक़ीक़ जो एवॉर्ड मिलियो आहे। मूंखे तमामु घणी उनजी बि ख़ुशी आहे। ॿियो जेको अॼु कुझु प्रोग्राम थियो आहे उहो साईं शौकत शौरे साहिब जो किताबु आहे, सिंधी ॿोली में जेके 100 सालनि में कहाणियूं लिखियूं वयूं उन्हनि खे सहेड़े उन्हनि पधिरो कयो आहे। मां सम्झां थो इहो हिकिड़ो तमामु उम्दो कमु आहे। एवॉर्डनि जी तक़रीब ई पहिरियां सिंधालॉजी कंहिं ज़माने में ॾींदी, जंहिंखे मां सम्झां थो त न त 3 खनि साल थी विया हूंदा त बंदि थी वई। इहा हिनजो हिन रिवाइवल कयो, भली त हुनजो केतिरो बि हुजे ॻाल्हि उहा न आहे, पर हिकिड़े एॾे वॾे इदारे जे तरफ़ां जॾहिं कंहिं राइटर खे, पोइ कहाणीकार आहे ऐं शाइर आहे ऐं आर्टिस्ट आहे, इहा मान्यता जो एवॉर्ड मिले थो त हू पंहिंजे लाइ एज़ाज़ु सम्झे थो। असां उन्हनि सभिनी दोस्तनि खे मुबारक ॾियां थो। ज़ाहिर आहे उन्हनि जो कमु आहे, पर हिकिड़े इदारे जी मान्यता वॾी ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि त असीं इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजीअ जे पीर सामुद्दीन राशिदी ऑडिटोरियम में गॾु थियासीं। हिन इवेंट जा 2 हिसा, हिकिड़ो त सिंधोलॉजी हिकिड़े तवील अरसे खां पोइ 30 वरियनि खां पोइ हिकिड़ी जेका रवायत असांजे बुज़ुर्गनि बहितरीन अदबी किताबनि ते एवॉर्डनि जी जेका शुरू कई हुई, उहा ख़ुदा ॼाणे कहिड़ियुनि मसइलतुनि जे करे उनखे ख़त्मु कयो वियो, जंहिंखे असांजे दोस्त डॉक्टर इसाक समेजे साहिबु उनखे रिवाइवल उनजो आंदो आहे। हिकिड़ी ख़ुशगवार सेहतमंद हिकिड़ी रवायत आहे जेका हुन ॿीहर शुरू कई। ॿियो इहो त बेशक असांजे बुज़ुर्गनि हिननि इदारनि में वॾा कम कया आहिनि, पर विच में के अहिड़ा दौर बि आया आहिनि जो ख़ामोशी माठार असांखे नज़र थो अचे। ऐं निहायत अहम किताब जेके असांजे इसाक जे ज़माने में साज़ ऐं आवाज़, जंहिंमें सिंध जे मौसीकारनि, शाइरनि, रागिन जे बारे में हिकिड़ी ज़बरदस्त मालूमात आहे जेका सोज़ालाई साहब किताब जी सूरत में लिखी, जेका असांजे इसाक साईं शाया कराई। ॿियो ज़रूरत हिन ॻाल्हि जी हुई त नओ नसुल असांजे जेको कहाणियूं जे मजमून में या रिसालनि में टिड़ियल पकड़ियल शाहकार कहाणियूं आहिनि, उन्हनि खे बि हिकिड़े हंध ते हिकिड़ी किताब में गॾु कजे। इहा वक़्त जी ज़रूरत हूंदी आहे। त ही जेके एफर्ट्स थिया आहिनि त असांजे 1914 खां 2014 जे 100 साला कहाणियुनि जो हिकिड़ो वॉल्यूम 50 कहाणियुनि जी सूरत में असांजे शौकत हुसैन शौरे साहिबु जेको मुरतिब कयो आहे। इहो किताबु दरअसल आम पढ़ंदड़नि जे लाइ त वॾो फ़ाइदे वारो आहे, पर तव्हां ॾिसो पिया त यूनिवर्सिटियुनि में मुख़्तलिफ़ सिंध यूनिवर्सिटी खां वठी दुनिया जे यूनिवर्सिटियुनि में बि, हाणे पाकिस्तान जे यूनिवर्सिटियुनि में बि सिंधी सब्जेक्ट तौर ते ग्रेजुएशन ऐं मास्टर्स में पढ़ाए पियो वञे। उन में हिकिड़ो ख़ासि सब्जेक्ट सिंधी शॉर्ट स्टोरी बि आहे। हाणे उन्हनि खे ठहियल ठुकियल हिकिड़ो किताबु, हुनजो मुक़दमो जेको हुन जे लाइ तमामु मददगार साबित थींदो। तक़रीब में कहाणीकार शौकत हुसैन शौरे जे कहाणियुनि जी लिखियल किताब जी मोहरत पिणु कई वई। उन मौक़े ते शौकत हुसैन शौरे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तख़लीक़ी ऐं तहक़ीक़ी कमु मुस्तक़िल मिज़ाजी ऐं मुकमल ध्यान सां करिणो थो पवे। 100 सालनि जी कहाणियुनि जो ही पहिरियों भाङो आहे। थी सघे थो अञा बि वधीक 2 भाङा हिन कहाणियुनि जा अचनि। हीअ तक़रीब मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। पहिरीं ॻाल्हि त सिंधाला जी तरफ़ां कोठायल अॼोकी तक़रीब निहायत अहम हुई, जंहिंमें लेखकनि खे संदन बहितरीन लिखियल किताबनि ते एवॉर्ड ॾिना विया ऐं उनखां सवाइ सिंधाला जी तरफ़ां छपायल किताब 100 सालनि जी चूंड सिंधी कहाणियूं भाङूं पहिरियूं हिन किताब जी मोहरत बि कराई वई। हाणे ईअं आहे त सिंधी कहाणीअ खे
2014 में 100 साल पूरा थिया। पहिरीं जेका असलोकी या तबाज़ात कहाणी हुई हुर मखीअ जा लालचंद अहमद नेमल लिखी हुई, उहा 1914 में छपी हुई। तो इन लिहाज़ खां 2014 में उन 100 साल पूरा थिया। इन करे सोचियो वियो त 100 सालनि जूं चूंड सिंधी कहाणियूं गॾे किताबी सूरत में छापियूं वञनि, जीअं असांजो मौजूदा नस्ल या तोड़ी ईंदड़ नस्ल खे असांजे सिंधी अदब सां ऐं ख़ासि तौरु सिंधी कहाणी जी सिन्फ़ सां आगाही हासिलु थिए ऐं उन थी सघे थो केतिरियूं अहिड़ियूं कहाणियूं आहिनि जेके उहे न पढ़ी सघिया हुजनि, त उहे कहाणियूं पढ़नि। ऐं अहिड़ी तरह सां इहो हिकिड़ो किताबु हिकिड़ी दस्तावेज़ी हैसियत रखे थो, जेको न रुगो मौजूदा नस्ल लाइ पर ईंदड़ नस्ल जे लाइ बि दस्तावेज़ जी हैसियत सां कमु ईंदो रहंदो। ऐं हीअ त अञा पहिरियों भाङो आहे, अञा ॿियो भाङो बि आणिणो आहे ऐं थी सघे थो त टियों भाङो बि अचे, छो त कहाणीकारनि जो अञा तमामु वॾो तइदादु रहियल आहे। सो कोशिशि कंदासीं त हर दौर जो नुमाइंदा कहाणियूं ॾिनियूं वञनि, जंहिं ईंदड़ नस्लनि जे लाइ हिकिड़ी काराइतो दस्तावेज़ असां मुहैया करे सघूं। इहो हिकिड़ो अदब खे जारी रखण जो, उनखे दस्तावेज़ी सूरत में महफ़ूज़ करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, जंहिंखे असां एंथोलॉजी था चऊं। हिन किताब जे अचण सां हिकिड़ो त जेको मुहक़िक़ आहे, जेको कहाणीअ जे कंहिं बि पहलूअ ते कमु करे या कंहिं राइटर ते कमु करे, उनखे हीअ किताबु ॾाढो मदद ॾींदो। ॿियो इहो त इहो तव्हांजो हिकिड़ो सिंधी माण्हूअ खे आम जेको हिकिड़ो अदब जो शौक़ीन आहे, जेको पढ़े थो, उन जे साम्हूं हिकिड़े दौर जो सॼो हिकिड़ो जेको कारकर्दगी आहे सिंधी अदीब जी, उहा साम्हूं ईंदी। त हुनजा मौज़ू कहिड़ा हुआ, हुनजा किरदार कहिड़ा हुआ ऐं हुननि कीअं जेको आहे सो समाज ते तनक़ीद कई आहे, समाज जी बुराइनि खे साम्हूं आंदो आहे ऐं असांजे हाणे दौर में जेका हिकिड़ी तब्दीली आई आहे उनखे उहो कंपेयर कंदो। त इन किताब जी ॾाढी अहमियत आहे ऐं मां सम्झां थी त हीअ किताबु जेको आहे सो हिकिड़ो निशानबर थींदो सिंधी कहाणीअ जे एंथोलॉजीअ जे हवाले सां, छाकाणि त अहिड़ो कमु जेको आहे सो पहिरें थियणु घुरिजे आहे। छाकाणि त हिकिड़ो जीअं 1914 में जगत्याणी साहिब जी कहाणी जेका आहे सा, इहा कहाणी ॾाढी अहमियत वारी आहे, छाकाणि त इहा हिकिड़ी सियासी कहाणी बि चई सघिजे थी। छाकाणि त इन में हिकिड़ो आज़ादीअ वारो पहलू बि जेको आहे असांखे नज़र अचे थो, जंहिंमें अंग्रेज़ क़ाबिज़ हुया, उन्हनि कहिड़ा ज़ुल्म कया ऐं उनखे हिकिड़ो राइटर कीअं ॾिसे थो, कहिड़ी अख सां थो ॾिसे। त इहा कहाणी ॾाढी अहम कहाणी आहे। जॾहिं मूं पंहिंजी PhD पे कई तॾहिं इहा कहाणी मूंखे मालूम थियो त इहा वाक़ई पहिरीं कहाणी आहे ऐं उन में असांजे अदबी तारीख़ुनि में इहो बावर करायो वियो हो त पंहिंजो मिर्ज़ा कलीज बेग जी कहाणी जेका आहे सा, हिन वक़्तु कोई नालो यादि नथो पवे, उनखे पहिरीं कहाणी जेका शरीफ़ बेगम, उनखे पहिरीं कहाणी करार ॾिनो वियो जदीद कहाणी जे तौर ते। पर उहा हिकिड़ी अहिड़ी कहाणी जेका लिखी त अंग्रेज़नि जे दौर में वई, पर उनजो सब्जेक्ट ॿियो, माना उन में हिकिड़ो मुलाज़िम आहे जेको ईमानदारी सां कमु थो करे, उनखे गवर्नमेंट इनाम बि ॾिए थी, इहो उनजो बुनियादी नुक़्तो हुयो। पर हू जॾहिं वरी अॻिते पाण बि महिनत करे थो त पोइ उनखे समाज में उहा मन्नता मिले थी। पर हीअ कहाणी जेका आहे उहा सॼे सिंध जे तव्हांजे सियासी समाजी पस मंज़र खे ज़ाहिर करे त असांजो लेखक छा सोचे पियो उन वक़्तु, उनजी कहिड़ी तरजीह हुई। त धारिया माण्हू जॾहिं अचनि था त उहे कीअं एक्ट कनि था, कीअं मक़ामी जेके माण्हू आहिनि जेके हिन धरती जा मालिक आहिनि उन्हनि सां कीअं सलूक था करनि। त इहो सॼो हिकिड़ी तारीख़ी ऐं समाजी ऐं सियासी कहाणी आहे ऐं सिंधी अदब जी पहिरीं कहाणी आहे। ऐं इन मां बि ज़ाहिर थो थिए त सियासी जेको हिकिड़ो पहलू आहे उहो केॾो न अहम आहे कहाणीअ जे लाइ, ऐं उनखे लिखण जे लाइ बि हिकिड़ो ॾांहुं खपे जेको जगत्याणी साहिब पूरी ईमानदारीअ सां निभायो आहे। सिंधोलॉजी में जेका अॼु तक़रीब मुनक़द थी आहे एवॉर्ड्स जे हवाले सां, ऐं जीअं की तव्हां चयो त 100 साल जेके कहाणियूं आहिनि उहे बि उन्हनि खे बि सहेड़ियो वियो आहे। त इहे ॿई जेके ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल सां तमामु घणियूं उमेद पैदा कंदड़ आहिनि ऐं उत्साह ॾींदड़ आहिनि। हिकु त जॾहिं बि अदबी काई बि हलचल थिए थी, को बि प्रोग्राम थिए थो, त मूंखे इहो महसूसु थो थिए त जेको नौजवान आहे उहो घणो सिखे थो। हींअर मां नौजवाननि खां घणो पर उमेद आहियां ऐं मां उन्हनि ॾांहुं पई ॾिसां
ऐं उन्हनि जो जेको तादाद बि तमामु घणो मूंखे महसूसु थींदो आहे जॾहिं मां ॾिसंदी आहियां यूनिवर्सिटी जा ॿार आहिनि या कॉलेजिस जा ॿार आहिनि उहे अचनि था गौर सां ॿुधनि था त हिकु लिहाज़ खां असां पंहिंजे ईंदड़ नसुल खे तयारु पिया कयूं। हिकु इहो इन जो मस्बत पहलू आहे। ॿियो इहो त जीअं त 5-6 साल अॻु कहाणी जे हवाले सां जेके ॻाल्हियूं थींदियूं हुयूं त कहाणी या जेको असांजो नसरी अदब आहे या शाइरी आहे उहा माठार जो शिकार आहे, पर मुंहिंजे ख़्याल सां ईअं न हुयो शुरू खां ई, छो त मां न सिर्फ़ु लिखंदड़ आहियां पर हिकु सुठो पढ़ंदड़ बि आहियां ऐं उन हवाले सां मुंहिंजी ज़रूरु थोरी की घणी अदब ते हिकु नज़र रही आहे। त मूं इहो ॾिठो त जेको सिंधी शाइर आहे या लेखक आहे जंहिंमें नसर बि तव्हां शामिलु करे सघो था, नॉविल या कॉलम, उहो दुनियावी तौर ते दुनियावी मौज़ूअनि जे तौर ते ऐं बैन अल-अक़वामी तौर ते सुठी ॼाण रखे थो। सिंध लाइजीअ जे पीर असामुद्दीन राशिदी ऑडिटोरियम हाल में थियल तक़रीब में अदीबनि, लेखकनि, दानिश्वरनि समेत मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र सां तालुक़ रखंदड़नि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जे आख़िर में एवार्ड माणींदड़नि किताबनि जे लेखकनि जंहिंमें मदद अली सिंधी, रसूल मेमन, डॉक्टर एहसान दानिश, ख़ालिद आज़ाद, आज़ाद बुखारी, ज़फ़र जुणेजो, प्रोफेसर गुलाम रसूल, अकरम सूमरो समेत ॿियनि खे एवार्ड ॾिना विया।